कमर बरसा गोठ होतखान चांडियो गोठ वालिदनो चांडियो गोठ फाल शेख समेत मुख्तलिफ गोठन जे रहवासिन चेयरमैन मोहम्मद अयूब चांडियो खिलाफ एजाज कयो इन हवाले सां वधीक ॾिसूं था खालिद हुसैन जी रिपोर्ट। कंबर यूसी कलर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ होतखान चांडियो ॻोठ वालिदिनो चांडियो ॻोठ फाल जे रवासिन ऐं चूंडियल काउंसलरनि पारां ॻोठनि में तरक़ियाती कम न कराइण ऐं यूसी जी माहवार ईंदड़ 10 लख बजट हड़प करण ते यूसी चेयरमैन ख़िलाफ़ एहतजाज कंदे BTV न्यूज़ खे ॿुधायो। अब असांखे मिले त असां अवाम खे ॾियूं अवाम असांखे गारियूं था ॾियनि असां PP टिकट ते चढ़िया आहियूं का शइ रुपयो असांखे न मिलियो आहे माण्हू चवंदा तव्हांखे जो असां वोट ॾिना आहिनि त तव्हांखे छा ॾिनो आहे असांखे ॿुधी न रोड न रस्तो न ॻाल्हि न माड़े तव्हां बाक़ी पोइ इलेक्शन में छो था बीहो असांजो असां तौबा था ॿीहर न बीहंदासीं। चेयरमैन बिलावल साहब खे अपील था कयूं त कुझु हिननि जे काउंसलरनि जी बि मालिकी करे को ॿीहर वोट को वठूं। साईं मुंहिंजो नालो अब्दुल रसूल मक्सी मां हिन यूसी कलर वार्ड नंबर 4 जो काउंसलर आहियां। अॼु ताईं साईं 2022 खां वठी असां जेके वोट खटी कामयाब थिया आहियूं त अॼु ताईं चेयरमैन साहब असांखे कुझु बि कोन ॾिनो आहे। जिन माण्हुनि असांखे वोट ॾेई कामयाब कयो आहे उहे माण्हू हर रोज़ दर ते अची असांखे सॾे घटि वधि था ॻाल्हाइनि त तव्हांखे वोट ॾेई असां कामयाब करायो आहे त अॼु ताईं असांखे कुझु बि कोन ॾिनो आहे। असां हुननि खे गिरफ़्तार कयूं त तव्हां हलो असां चेयरमैन जे साम्हूं थींदो असांखे 2022 खां वठी अॼु ताईं कुझु बि कोन ॾिनो अथई। असांजा ॾिसो रोड रस्ता सभु कचा लॻा पिया आहिनि न का नाली आहे न का सहूलियत आहे का सहूलियत कोन्हे। इहे मिड़ी कागज़नि में ॾेखारीनि था भई कुझु बि कोन्हे का सहूलियत आवाम जी। असांजे तरक़ी कम त को बि न थियो आहे हिते न रोड ठहियो आहे हितां हेॾो आया सॼो लांड आहे तव्हां माना केॾी माना ॾुखियाई सां आया हूंदा न असांखे नालियुनि जी हिते सहूलियत ॾिनी वई आहे। तक़रीबन 10-12 ॻोठ थींदा हर ॻोठ तक़रीबन 100 माना 50-20 ॻोठनि माना घरनि ते मुश्तमिल हिकु ॻोठ। चेयरमैन जो असांखे कुझु मिले कोन थो मिले त असां कमु कंदा रेस्पॉन्स ॾियनि कोन था या बजट या चेयरमैन पाण था खाइनि या उन्हनि खे MP में नथा ॾियनि या उहे खाई था वञनि पाण मिली भगत ईअं थी सघे बाक़ी असां सहूलियत कान माना मुयसर आहे कोन। सभिनि खे चयो आहे सभिनि खे चयो कोई रेस्पॉन्स नथो करे। ॾिसो साईं तव्हां असांजी हालत ॾिसो रोड ॾिसो असांजा रस्ता ॾिसो था पाण ॾिसो था को सहूलियत असां वटि कोन्हे साईं। अपील इहा आहे त असांखे सहूलियतूं ॾियनि साईं ॿी का अपील न आहे असांखे। रोज़गार त को ॾियनि कोन था बाक़ी इहा शइ बि घुरूं था इहा बि असांखे नथा जेका असांजा हुकूक आहिनि उहे बि नथा मिलनि। खालिद हुसैन चांडियो BTV न्यूज़ कंबर।